रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला मन ला नबिय्य बअदह फ़अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हम्ज़िही व नफ़्ख़िही व नफ़्सिही। फ़इन आमनू बिमिस्लि मा आमनतुम बिही फ़क़द इह्तदौ वक़ाल नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्न अब्दल्लाहि रजुलुन सालिह। हर किस्म जी हमद ऐं सना किब्रियाई बुज़ुर्गी वॾाई अकेले अल्लाह रब्बुल आलमीन खे जुगाए, जेको अकेलो हिन पूरी काइनात जो ख़ालिक मालिक महबूद बरहक़ आहे। ऐं बेशुमार दुरूद व सलाम इमामुल अंबिया ख़ातमुन नबिय्यीन साक़ी कौसर शफ़ीउल मुज़निबीन इमाम आज़म जनाब मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़ात अतहर ते, जन खे रब कायनात कुल कायनात जे लाइ रहबर ऐं रहमत करे मोकिलियो। अज़ीज़ दोस्तो, अॼोके हिन प्रोग्राम जी हिन नशिस्त में आउं तव्हांजे साम्हूं प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे हिकु सहाबी जनाब अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाहु अन्हुमा जो तज़किरो कंदुसि। अल्लाह जे रसूल जा सभई साथी, सभई सहाबा सचार वफ़ादार, ईमान जे बुलंदियुनि ते क़ाइम, इन में को बि शक नाहे। पर हर कंहिं सहाबी जो पंहिंजो मक़ाम, पंहिंजी फ़ज़ीलत, पंहिंजो मर्तबो, ऐं हर मुस्लमान जे मथां इहा ॻाल्हि वाजिबु आहे, जंहिं सहाबीअ जो जेतिरो मर्तबो आहे, जेतिरी फ़ज़ीलत आहे, जेतिरो मक़ाम आहे, उन खे तस्लीम करे। अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाहु अन्हुमा प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे साथी उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाहु ताला अन्हु जा फ़र्ज़ंद ऐं इमाम कायनात मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा साला। छाकाणि त उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाहु ताला अन्हु जी न्याणी जनाब हफ्सा रज़ी अल्लाहु ताला अन्हा, उमर बिन ख़त्ताब जी न्याणी जनाब हफ्सा रज़ी अल्लाहु ताला अन्हा मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ौजाए, असांजी तव्हांजी अम्मा आहे। अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाहु अन्हुमा नंढे हूंदे खां ई दीन जे इल्म सिखण जा वॾा शाइक़ हुया। इन जो अंदाज़ो तव्हां इन ॻाल्हि मां लॻाए सघो था, इमाम कायनात मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा अची वेहंदा हुया, अची दीन सिखंदा हुया। अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाहु ताला अन्हुमा अञा नंढा ॿार हुया, पर सहाबा जी मजलिस में वेही रहंदा हुया ऐं दीन जो इल्म हासिल कंदा हुया। सहीहुल बुखारी जी हिकु रिवायत मौजूदु आहे, हदीस जे ॿियनि किताबनि में बि आहे। प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम हिकु ॾींहुं सहाबा खां हिकिड़ो सुवालु कयो। पाण फरमायूं, वणनि मां हिकिड़ो वण आहे, ला यसकुत वरकुहा, उहो वण अहिड़ो त आहे जो उन जा पन नथा किरनि। ऐं पाण फरमायूं, मुस्लमान जो जेको मिसाल आहे उन ई वण वांगुरु आहे। मूंखे ॿुधायो त वण कहिड़ो आहे? अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाहु ताला अन्हुमा फरमाइनि था, उहे जेके सहाबा उते मौजूदु हुया, उन्हनि जा ज़हन, उन्हनि जी सोच, उन्हनि जो तसवुर नबातात जी दुनिया, वणनि जी दुनिया ऐं झंगल जी दुनिया ॾे माइल थी वियो। ॾिसूं त वण कहिड़ो आहे। ऐं सभई सहाबा आजिज़ थी विया।
केर बि न ॿुधाए सघियो त इहो वणु कहिड़ो आहे। अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हुमा नंढे हूंदे वॾा फ़हीम ऐं बसीर हुया। पाण फरमाइनि था वक़अत फ़ी नफ़्सी अनहल नख़ल, ते मुंहिंजे दिलि में इहो ख़्यालु आयो त जेकॾहिं हिन ज़मीन जी पुठ ते दुनियाए नबातात में इहो वणु आहे त खजी जो वणु आहे। सहाबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन आजिज़ थी विया ऐं चवणु लॻा अल्लाह जे रसूल तव्हां ॿुधायो वणु कहिड़ो आहे। अल्लाह जे रसूल बि इहो ई जवाबु ॾिनो जेका ॻाल्हि जनाब अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हुमा जे दिलि में आई त इहो वणु खजी जो वणु आहे। अंदाज़ो लॻायो। ऐं अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हुमा नंढे हूंदे ई मस्जिद सां वॾी मुहबत। अॼु अल्लाह रहम करे असांजा नंढा ॿार, असांजा नौजवान उलमा खां परे, दीन जे इल्म खां परे ऐं मसाजिद खां परे। ॾिसो त केतिरी आलीशान मस्जिद ठहियलु आहे। माशाअल्लाह अहिड़ो असांजो घर बि कोन हूंदो। बहितरीन कालीन लॻा पिया आहिनि, वुज़ू जे लाइ टूटियूं आहिनि, हर क़िस्म जी आसाइश आहे। पर पोइ बि ॾिसो अल्लाह रहम करे असां मुस्लमाननि जूं मस्जिदूं ख़ाली आहे। ऐं इमाम काइनात मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका मस्जिद हुई, उन मस्जिद जो हाल कहिड़ो हो। मस्जिद कची आहे ऐं मथां जेका मस्जिद जी छित आहे उहा बि खजी जे फरियनि जी आहे ऐं मस्जिद जा जेके पीलर आहिनि से बि काठ जूं छूणियूं आहिनि ऐं मस्जिद खे का बि बाउंड्री वाल कोन्हे ऐं मस्जिद जो को फर्श पको कोन्हे, बल्कि कची मिटी आहे, गारे जी मिटी आहे। इहा मस्जिद हुई। सुनन अबी दाऊद जे अंदरि हिकु रिवायत मौजूदु आहे। जनाब अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हुमा फरमाइनि था कुन्तु अबीतु फी अहद रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वालैहि वसल्लम फिल मस्जिद। आऊं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि दौर में आऊं रातियूं मस्जिद में गुज़ारींदो हुउसि। व कुन्तु फतन शाबन अज़बा, ऐं मुंहिंजी बिल्कुलु फुल जवानी हुई ऐं आऊं कंवारो हुयसि। अञा मुंहिंजी शादी कोन थी हुई। मुंहिंजी जवानी जा ॾींहं, मुंहिंजी जवानी जूं रातियूं इन मस्जिद में गुज़रंदियूं हुयूं। ऐं मस्जिद कहिड़ी हुई? अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु ताला अन्हुमा फरमाइनि था वकानतल किलाब तबूलु तुदबिरु व तुक़बिलु। चई मस्जिद में कॾहिं कॾहिं कुता पेशाब करे वेंदा, कुता पिया मस्जिद मां ईंदा ऐं वेंदा हुया। इहा मस्जिद हुई। अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु ताला अन्हुमा जी मस्जिद सां एतिरी मोहबत जो ॾींहं जो मस्जिद में, रातियूं पिण मस्जिद में। सहीहुल बुखारी जी हिकु रिवायत आहे। पाण फरमाइनि था सहाबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन राति जो ख्वाब ॾिसंदा हुया ऐं फजर निमाज़ पढ़ी करे अल्लाह जे रसूल जी बारगाह में पंहिंजा ख्वाब बयानु कंदा हुया ऐं अल्लाह जे रसूलनि ख्वाबनि जी तहबीर कंदा हुया। चई मुंहिंजे दिलि में इहो ख़्यालु हूंदो हो काश आऊं बि को अहिड़ो ख्वाब ॾिसां जेको ख्वाब में बयानु करियां। चई हिकिड़े ॾींहुं मूं छा कयो, मूं अल्लाह खां दुआ घुरी, ए अल्लाह जेकॾहिं मूं में का भलाई आहे मूंखे बि अहिड़ो ख्वाब ॾेखार जेको ख्वाब आऊं सुबुह जो इमाम काइनात मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मस्जिद में, उनजी मजलिस में, उनजी मस्जिद में सहाबा जे साम्हूं बयानु करियां। चई आऊं इहा दुआ घुरी अञा सुतुसि, मुंहिंजी अखि लॻी ऐं ख्वाब ॾिसां पियो। ॾिसो अल्लाह ताला अल्लाह जे बाने जी दुआ केतिरी जल्दी क़बूल कई। ख्वाब छा पियो ॾिसां पियो त हिकिड़ा ॿ फ़रिश्ता आहिनि साम्हूं अचनि पिया, उन्हनि जे हथनि में लोही गुर्ज़ आहिनि। हिकिड़ो मूंखे साॼे पासे अचे थो, ॿियो खाॿे पासे अचे थो। मूंखे वठी वञनि था जहमन जी खॾ जे किनारे ते। ऐं वञा पियो, मुंहिंजे मथां ख़ौफ़ तारी आहे, डपु आहे मूंखे। ऐं साम्हूं हिकिड़ो ॿियो फ़रिश्तो मां ॾिसां थो, उन जे हथ में बि लोही गुर्ज़ आहे। उहो मूंखे चवे त अब्दुल्ला तूं ख़ौफ़ न कर, नेमर रजुल अंत लौ कुंतु तुक्सिर सलाह। ए अब्दुल्ला तूं भलो माण्हू आहीं जेकॾहिं तूं नफ़िली निमाज़ घणी पढ़ंदो करी।
चई मूंखे जहनम जी खॾ ते किनारे ते वठी विया। मूं जहनम में जाती पाए ॾिठी। मूं कुझु माण्हू ॾिठा जेके ऊंधो जहनम में टंगिया पिया हुआ। उन मां कुझु माण्हू मूं मके जा कुरैश सुञाता ऐं सुञाणे वियसि उन्हनि। मुंहिंजी अखि खुली वई। सुबुह थियो, ॾिसो त अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हुमा हया ऐं शर्म जा पाण पेकर हुया। जलील क़दर सहाबा उते वेठा आहिनि। वरी बि हया इहो आहे वॾनि जे विच में कोन ॻाल्हाए, वॾनि जे विच में अलाह जे रसूल सां मुखातिब कोन थिया। इहो ख़्वाब वञी पंहिंजी भेण हफ्सा सां बयानु कयो। हफ्सा रज़ी अल्लाह ताला अन्हा प्यारे पैगंबर सां इहो ख़्वाब बयानु कयो। प्यारे पैगंबर फरमायो, इन अख़ाक रजुलन सालिह, ए हफ्सा तुंहिंजो भाउ जेको अब्दुल्लाह बिन उमर आहे न, इहो हिकु नेक इंसान आहे। ऐं उहो अब्दुल्लाह बिन उमर जंहिंखे अल्लाह ताला ख़्वाब में जन्नत बि ॾेखारी। हिकु हदीस आहे सहीहुल बुखारी में, हदीस जे ॿियनि किताबुनि में बि आहे त पाण फरमाइनि था त ख़्वाब ॾिसां पियो, फी यदी कितअत इस्तबरक, कितअत इस्तबरक, त जो मुंहिंजे हथ में हिकु रेशम जो रुमाल आहे ऐं जन्नत में सैर करियां पियो ऐं उन रेशम जे रुमाल खे जंहिं तरफ़ां इशारो करियां थो उहो रेशम जो रुमाल मूंखे जन्नत में उते सैर कराए पियो। मुंहिंजी अखि जी भेण हफ्सा सां बयानु कयमि ऐं हफ्सा रज़ी अल्लाह ताला अन्हा प्यारे पैगंबर सां ख़्वाब बयानु कयो। उन मौक़े ते प्यारे पैगंबर फरमायो, इन अब्दुल्लाह रजुलन सालिह, चए हफ्सा तुंहिंजो भाउ अब्दुल्लाह हिकु नेक इंसान आहे। उहो अब्दुल्लाह बिन उमर। ऐं तव्हांजे साम्हूं अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हुमा जी ज़िंदगी जा 3 वाक़िया बयानु कंदुसि। इन वाक़िअनि खे जेकॾहिं तव्हां यादि रखी छॾियो न, तव्हां घणो कुझु अॼु खणी वेंदो। सभ खां पहिरियों वाक़ियो इमाम तिरमिज़ी रहमहुल्लाह किताबुल हज जे अंदरि नक़ल कयो त जनाब अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हुमा, हज जो मौसम आहे, माण्हू हज कनि पिया, बैतुल्लाह में वेठो आहे। हिकिड़ो शाम जो माण्हू अचे थो, अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह अन्हुमा खां हिकिड़ो सुवाल थो करे, ए अब्दुल्लाह, छा असां हज तमत्तो करियूं? इहो हज जो हिकु क़िस्म आहे, माना हज ऐं उमिरो मिलाए करणु, वरी दोबारा उमिरे लाइ न अचणो पवे, असां हज तमत्तो करियूं। जनाब अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह अन्हुमा उनखे जवाबु ॾियनि था त हा, इहो जाइज़ आहे, को मसइलो ई कोन्हे। उहो माण्हू छा थो चवे, ए अब्दुल्लाह, तुंहिंजो पीउ उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु असांखे रोके थो हज तमत्तो खां। जनाब अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हुमा हिते हिकिड़ो जवाबु ॾिनो। पाण फरमायूं, अराइता इन अबी नहा अनहा वसनहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अमर अबी नतबियो अम अमर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ए पुछण वारा, छा ख़्यालु आहे तुंहिंजो, हिकु उहो कमु जेका मुंहिंजो पीउ रोके पियो ऐं उन कम खे प्यारे पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मशरू करार ॾिनो आहे, जाइज़ करार ॾिनो आहे, छा ॻाल्हि मुंहिंजे पीउ जी मञी वेंदी आहे, ॻाल्हि मुहम्मद रसूलुल्लाह सम्झी? वॾो फ़ैसिला नुक़्तो। हालांकि ही कंहिं मामूली माण्हू जी ॻाल्हि कोन्हे, कंहिं दुनिया जे मुहद्दिस, के दुनिया जे फ़क़ीह, के दुनिया जे आलिम, के दुनिया जे आबिद, के दुनिया जे ज़ाहिद, के दुनिया जे वली, कंहिं दुनिया जे मोमिन जी ॻाल्हि कोन्हे, बल्कि ही ॻाल्हि कंहिंजी आहे हिकु सर्टिफाइड मोमिन जनाब उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु, जंहिं जहिड़ो दुनिया में न को आलिम आहे न को थींदो। मूंखे ॿुधायो त सही, छा दुनिया में जेतिरा मुहद्दिस, जेतिरा फ़क़ीह, जेतिरा इमाम सगोरा, जेतिरा उलमा, सभु जा सभु तव्हां हिकिड़े पासे रखी छॾियो, ॿिए पासे इल्मु कंहिंजो आहे, उमर बिन ख़त्ताब शख़्सियत आहे जंहिंजे इल्म जी गवाही कंहिं ॾिनी आहे, इमाम काइनात मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मूंखे ॿुधायो दुनिया में का अहिड़ी ॿी शख़्सियत आहे जंहिंजे इल्म जी गवाही अल्लाह जी वही ॾिनी हुजे, जंहिंजे इल्म जी गवाही इमाम काइनात मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दुनिया में को बि अहिड़ो कोन्हे। सही बुखारी में रिवायत मौजूद आहे, इमाम काइनात मुहम्मद रसूलुल्लाह
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त मूं आउं ख़्वाब ॾिसां पियो, नबी जो ख़्वाब अल्लाह जी वही आहे। आउं ख़्वाब ॾिसां पियो मूंखे खीर जो प्यालो ॾिनो वियो आहे, मूं खीर पीतो, एतिरो खीर पीतो, एतिरो त खीर पीतो जो खीर जो जेको ढो आहे न उहो पंहिंजे जेके नुंहुं आहिनि इन्हनि मां आउं महसूसु करणु लॻुसि, आङुरनि जे पोरनि मां महसूसु करणु लॻुसि, खीर बची पियो। उहो बचियल खीर मूं कंहिंखे ॾिनो, जनाब उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु खे। साहबा किराम फरमाइनि था अल्लाह जे रसूल इन ख़्वाब जी ताबीर छा आहे? जेको खीर बची पियो ऐं इहो बचियल खीर तव्हां कंहिंखे ॾिनो उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु खे, इन जी ताबीर छा आहे? पाण फरमायो त इहो उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु जो इल्मु आहे। उहो उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु उनजो हिकु इंतिज़ामी क़दम आहे, हिकु सियासी क़दम आहे त भई माण्हू जेकॾहिं हज उमरो गॾे करे हलिया वेंदा त पोइ बाक़ी जेको साल आहे बैतुल्लाह जूं जेके रौनकूं आहिनि उहे मुदहम रहंदियूं। माण्हू हज करे वञनि वरी अची उमरो कनि त बैतुल्लाह जो सॼो साल रौनकूं बहाल रहनि। हींअर त हिकिड़ी माना दुनिया जी आबादी वधी वई आहे, बैतुल्लाह में हर वक़्तु रश आहे, पर अॻे आबादी घटि हुई ऐं मुस्लमान बि एतिरा कोन हुया ज़ाहिर। पर जॾहिं को पुछण वारो पुछे त अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हुमा खां, जनाब अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हुमा कहिड़ो जवाबु ॾिनो? भला जेकॾहिं हिकिड़े पासे ॻाल्हि मुंहिंजे पीउ जी हुजे ऐं ॿिए पासे ॻाल्हि मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हुजे, मूंखे ॿुधा त ॻाल्हि मुंहिंजे पीउ जी मञी वेंदी या प्यारे पैगम्बर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मञी वेंदी। उहो माण्हू चवे थो ॻाल्हि मञी वेंदी त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि। ए उम्मतियो, यादि रखी छॾियो, जेकॾहिं इहो नुक़्तो उम्मत मुस्लिमा खे सम्झ में अची वञे न, मूंखे ॿुधायो बाक़ी बची कहिड़ी ॻाल्हि? छा मुस्लमाननि जा जुदा फ़िरका, मुस्लमाननि जूं जुदा जमातूं, मुस्लमाननि जा जुदा नज़रिया, मुस्लमाननि जूं जुदा मस्जिदूं थींदियूं? इहा ई ॻाल्हि आहे जेका अॼु अहले हदीस जी दावत आहे। ए दुनिया वारो सभिनी जो एतिराम पंहिंजी जॻह ते, इज़त पंहिंजी जॻह ते, इकराम पंहिंजी जॻह ते, पर हदीस अची वञे दुनिया जे हर कौल हर फेल खे छॾे सघिजे थो, प्यारे पैगम्बर जी हदीस खे नथो छॾे सघिजे। इहा दावत आहे यार, दुनिया जूं सभई शख़्सियात छॾे ॾियो, पर मुहम्मद रसूलुल्लाह जी उहा शख़्सियत आहे। दुनिया जा उम्मती त पंहिंजी जॻह ते, अंबिया जा उम्मती त पंहिंजी जॻह ते, पर प्यारे पैगम्बर जे मुक़ाबले में को नबी बची वञे न त ॻाल्हि कंहिंजी हलंदी मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बसि ॻाल्हि एतिरी आहे, इन खां वधीक सम्झण जे लाइ ॿी कहिड़ी ॻाल्हि थी सघे थी? وَإِذْ أَخَذَ اللَّهُ مِيثَاقَ النَّبِيِّينَ لَمَا آتَيْتُكُم مِّن كِتَابٍ وَحِكْمَةٍ ثُمَّ جَاءَكُمْ رَسُولٌ مُّصَدِّقٌ لِّمَا مَعَكُمْ لَتُؤْمِنُنَّ بِهِ وَلَتَنصُرُنَّهُ أَقْرَرْتُمْ وَأَخَذْتُمْ عَلَىٰ ذَٰلِكُمْ إِصْرِي قَالُوا أَقْرَرْنَا قَالَ فَاشْهَدُوا وَأَنَا مَعَكُم مِّنَ الشَّاهِدِينَ فَمَن تَوَلَّىٰ بَعْدَ ذَٰلِكَ فَأُولَٰئِكَ هُمُ الْفَاسِقُونَ۔ ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़ अन्नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमह, जॾहिं अल्लाह ताला सभिनी नबियनि खां हिकु पको वाइदो वरितो, हिकु मीसाक़ वरितो। लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमह, ऐं जॾहिं तव्हांखे किताब हिकमत ॾियां, ॿियनि लफ़्ज़नि में जॾहिं आउं तव्हांखे दुनिया जे अंदरि ताज नुबुवत पहिरायां, तव्हांखे रसूल करे मोकिलियां, तव्हांखे नबी करे मोकिलियां। ثم جاءكم رسول مصدق لما معكم لتؤمنن به ولتنصرنه، ऐं तव्हांजे हूंदे उहो पैगम्बर अची वञे जेको तव्हांजी शरीयत जी, तव्हांजे सहीफ़नि जी, तव्हांजे किताब जी तस्दीक़ करे। लतुमिनुन बिही वलतंसुरुन, तव्हांखे उन ई नबी ते ईमान आणणो आहे, तव्हांखे उन ई नबी जी हिमायत करणी आहे, उन ई नबी जी ताईद करणी आहे, उन ई नबी जी नुसरत करणी आहे। आक़ररतुम वअख़ज़्तुम अला ज़ालिकुम इसरी,
छा तव्हां इन ॻाल्हि जो इक़रार करियो था, मुंहिंजे इन पके वाइदे खे वठो था? कालू अक़ररना, सभु अंबिया चवनि था परवरदिगार आलम असां इन ॻाल्हि जा इक़रार आहियूं। काल फशहदू व अना माकुम मिनश शाहिदीन, अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो तव्हां पाण बि गवाह थी वञो, मां अल्लाह बि तव्हांजे मथां गवाह आहियां। फमन तवल्ला बअद ज़ालिक फउलाइक हुमुल फासिकून, यादि रखो जेको इन ई वाइदे तां फिरियो फासिक थी वेंदो। अंदाज़ो त लॻाए, माना जेकॾहिं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के नबी जे दौर में बची वञे हा, इब्राहिम अलैहिस्सलाम जे दौर में चा, नूह अलैहिस्सलाम जे दौर में अचे हा, मूसा अलैहिस्सलाम जे दौर में चा, उन नबी जो सिक्को कोन हलिया, उन नबी जी शरीयत कोन हले हा। जेकॾहिं सिक्को हले हा, शरीयत हले हा, कौल हले हा, ॻाल्हि हले हा, फ़इल हले हा कंहिंजी, मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इहा साफ़ दावत आहे। ऐं यादि रखी छॾियो अज़ीज़ दोस्तो, अॼु ॾिसो त मुस्लमान मुख़्तलिफ़ जमातनि में मुख़्तलिफ़ गिरोहनि में पकड़िया पिया आहिनि। छाजे करे? इहो सिर्फ़ु इन ई जे करे जो प्यारे पैगम्बर जी हदीस अचण खां पोइ मुस्लमान काल ऐं कील जे पोयां लॻे थो। फिलाणे हीअं चयो, हीअ ॻाल्हि हीअं चई वई आहे, असांजो मौलवी, असांजो मुर्शिद, असांजो इमाम, असांजी फ़िक़ह, असांजी हीअ ॻाल्हि, असांजी हू ॻाल्हि। हिकिड़े मुस्लमान जे शान जे लाइ का ॻाल्हि कोन्हे। मुस्लमान उहो आहे, एतिराम सभिनी जो पंहिंजी जॻह ते, केॾो वॾो मुहद्दिस हुजे, फ़क़ीह हुजे, पीर हुजे, मुर्शिद हुजे, हुनजो एतिराम पंहिंजी जॻह ते, पर प्यारे पैगम्बर जी हदीस अची वञे सभिनी के कुर्बान करे सघिजे थो, प्यारे पैगम्बर जी हदीस के सिर जो ताज बणाए सघे थो बस। ऐं सहाबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन ईअं हूंदा हुया। अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हुमा खे तव्हां ॾिसो, उन खां इहो साॻियो मसइलो पुछियो हज तमतो जे बारे में। माण्हू चवण लॻा साईं अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु, उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु मना कनि था हज तमतो खां। जनाबे अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हुमा जेके अल्फाज़ चया आहिनि उहे अल्फाज़ यादि रखी छॾियो। पाण फरमायूं यूशिकु अन युनज़्ज़र अन तुनज़्ज़र अलैकुम हिजारतुम मिनस समा, चई क़रीब आहे जो तव्हांजे मथां आसमान मां पत्थर वसाया वञनि। अक़ूल क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तक़ूलून क़ाल अबू बकर उमर, आऊं चवां थो प्यारे पैगम्बर हीअं चयो, तव्हां उन जे मुक़ाबले में कंहिंजो कौल था पेश कयो अबू बकर उमर रज़ी अल्लाह ताला अन्हुमा जो, त तव्हांजे इन ई गुनाह जी पादाश में क़रीब आहे जो अल्लाह ताला तव्हांजे मथां आसमान मां पत्थरनि जी बारिश वसा। अॼु यार मुस्लमान कीअं हदीसूं रद्द कनि था। अॼु उहो मुस्लमान कीअं अल्लाह रहम करे तो क़ुरान जी आयात जे अंदरि तावील करे थो, तहरीफ करे थो, महज़ पंहिंजे मज़हब खे बचाइण जे लाइ। चंद ॾींहंनि जी ॻाल्हि आहे, हिकिड़े दोस्त ख़बर न आहे कंहिं मुंहिंजो हुनखे नंबर ॾिनो, फ़ोन ते गुफ़्तगू थी, ऐं गुफ़्तगू कंदे कंदे हिकिड़ो मसइलो त मूंखां पुछे, चई तव्हां चओ था त क़ुरान हदीस में हर मसइलो आहे, मूंखे ॿुधा रोज़े में इंजेक्शन लॻाइजे न लॻाइजे हदीस पेश कर। ऐं हुनजी सुवाल खे सम्झी वियसि। मुंहिंजी हर ॻाल्हि ॿुध, हदीस मां तव्हांखे मसइलो ॿुधायां। पहिरीं ॿुधा त इमाम अबू हनीफ़ा रहमहुल्लाह जी फ़तवा हिन जे बारे में छा आहे। हालांकि इहा ॻाल्हि करण जी ज़रूरत कोन हुई। मुंहिंजो फ़िक़्ह हनफ़ी में इहो मसइलो छा आहे, फ़िक़्ह हनफ़ी जो मसइलो आहे यकीनन कोन्हे। अबू हनीफ़ा रहमहुल्लाह ने त भई फ़िक़्ह हनफ़ी आहे या मिसाल अबू हनीफ़ा रहमहुल्लाह आहे, उनजी फ़िक़्ह खे तव्हां खोटे चवण जे लाइ तयारु कोन आहियो। तव्हांजो हमलो कंहिं ते आहे, प्यारे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस ते, त हर मसइलो हदीस में कोन्हे, यानी हदीस खोटी आहे, फ़िक़्ह हनफ़ी खोटो कोन्हे। पूरी 15 मिंट गुफ़्तगू ऐं बार बार उनखे इहो ई चवंदो रहियसि, मूं चयो पहिरीं तूं मूंखे लिखी ॾे, फ़िक़्ह हनफ़ी जो मसइलो कोन्हे, अबू हनीफ़ा रहमहुल्लाह जो मसइलो कोन ॿुधायो आहे, फ़िक़्ह हनफ़ी खोटी आहे, पोइ था पाण हदीस ते ॻाल्हायूं, वधीक मूंसां कोन ॻाल्हायो। पोइ बार बार मैसेज कंदो रहियो, तव्हां हदीस मां जवाबु कोन थियो। मूं चयो हिकिड़ो तूं लफ़्ज़ लिख ते फ़िक़्ह हनफ़ी खोटी आहे। ॾिसो त मुस्लमान केतिरो अल्लाह रहम करे पंहिंजी फ़िक़्ह खे खोटे चवण जे लाइ तयारु कोन्हे, हदीस ते हमले करण जे लाइ मुस्लमान तयारु आहे। फ़र्क़ु इहो त जनाब अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु ताला अन्हुमा इख़्तिसार सां इहा ॻाल्हि सम्झाई, वॾो पैगाम ॾिने उम्मत खे त भई हिकु पासे ॻाल्हि कंहिंजी हुजे, केॾे वॾे अज़ीम मुहद्दिस जी मूंखां ॿुधायो अबू उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु खां वधीक अज़ीम मुहद्दिस आहे, उन खां वधीक को फ़क़ीह थी सघे थो, उन खां वधीक को आलिम थी सघे थो।
उहो उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु जंहिंजे बारे में प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इन्नल्लाह जअलल हक़ अला लिसान उमर व क़ल्बिही। जामे तिरमिज़ी हदीस आहे सही सनद सां। उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु उहे शख़्सियत आहिनि जंहिंजी ज़बान ते ऐं दिल ते अल्लाह ताला हक़ खे जारी करे छॾियो। मूंखे ॿुधाए दुनिया में को अहिड़ो इमाम आहे, को मुहद्दिस आहे, को फ़क़ीह आहे, को आलिम आहे, को अल्लामा आहे जंहिंजी ज़बान ऐं जंहिंजे दिल जी गारंटी उनजे लाइ हक़ जी ॻाल्हि प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे दुनिया में को बि अहिड़ो कोन्हे। ऐं ॿी हदीस जा लफ़्ज़ आहिनि त इन्नल्लाह वज़अल हक़ अला लिसान उमर यक़ूलु बिही। अल्लाह ताला उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ज़बान ते हक़ खे रखी छॾियो आहे जंहिं ज़बान सां उमर बिन ख़त्ताब ॻाल्हाइनि था। यानी उमर बिन ख़त्ताब उहा शख़्सियत आहे जंहिंजी ज़बान जी गारंटी कंहिं ॾिनी आहे, मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अबू हनीफ़ा लाइ एहतराम आहे, इमाम शाफ़ी लाइ एहतराम आहे, इमाम शाफ़ी लाइ एहतराम आहे, इमाम अहमद बिन हंबल लाइ एहतराम आहे, इमाम मालिक लाइ एहतराम आहे। सभु जेके असांजा फ़ुक़हा असांजे सिरदा ताज, पर अज़ीज़ दोस्तो यादि रखी छॾियो न उन्हनि जे दिल जी गारंटी आहे न उन्हनि जी ज़बान जी गारंटी आहे। जी उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला ने दिल ऐं ज़बान जी गारंटी कंहिं ॾिनी आहे, मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। यार उन जी ॻाल्हि दीन नथी थी सघे। मूंखे ॿुधायो कंहिं ॿिए जी ॻाल्हि दीन थींदी? यार दीन जे प्यारे पैगंबर जी ज़ाती राय जो नालो बि कोन्हे। ॾिसो त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो रसूल आहे, बहैसियत रसूल हर ॻाल्हि दीन आहे, पर बहैसियत मोहम्मद बिन अब्दुल्लाह पंहिंजे जज़्बात जे बुनियाद ते कोन पियो कयां, बल्कि इन लाइ दलाइल तव्हां असांखे क़ुर हदीस में मिली वेंदा हुया। हीउ दीन अल्लाह जो आइन आहे, हीउ दीन अल्लाह जो कानून आहे। इन ई आइन ऐं कानून में मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हक़ कोन्हे जो ज़रे बराबरि इन में तरमीम करे। इहो हक़ सिर्फ़ ऐं सिर्फ़ अल्लाह जो हक़ आहे। ॾिसो त अल्लाह जा रसूल जॾहिं मके में दावत पे ॾिनो माण्हुनि खे त मुशरिकीन मक्का छा चवणु लॻा, ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं ईअं कर, हीउ जो क़ुर तव्हां पेश पिया करियो इन जे बदिले को ॿियो क़ुर आणियो, या ईअं करियो इन में का तरमीम कयो। मुतालिबा घणा आहिनि? ॿ मुतालिबा आहिनि। पहिरियों मुतालिबो कहिड़ो आहे त इन जे बदिले को ॿियो क़ुर आणियो, या त पोइ इन में का तरमीम करियो। ऐं अल्लाह रहम करे हू मुतालिबो कंदा हुआ। अॼु असांजा मुस्लमान बाज़ार ईअं कोन था चवनि, पर जेकॾहिं संदन अक़ीदे जे ख़िलाफ़ ऐं संदन सोच जे ख़िलाफ़ क़ुर जी आयत अची वञे थी, चवनि था मौलवी साहिबु इहा आयत असांखे कोन सम्झे थी। कहाणी ॿुधायो सम्झ में अची वेंदी। अब्दुल कादिर जिलानी जो कूड़ो किस्सो ॿुधायो सम्झ में अची वेंदो। भेटाई जो कूड़ो किस्सो ॿुधायो सम्झ में अची वेंदो। कंहिं बुज़ुर्ग जो कूड़ो किस्सो ॿुधायो, हुनखे आसमान ते खणी तव्हां पहुचाए छॾियो, माण्हू सुभान अल्लाह चवंदा, नारा हैदरी पिया हणंदा, अल्लाह अकबर पिया चवंदा, अल्लाह रहम करे। पर क़ुर करीम जी तव्हां आयत ॿुधायो, अल्लाह रहम करे संदसि अक़ीदे जे मुताबिक़ कोन्हे, संदसि सोच जे मुताबिक़ कोन्हे। मुस्लमान कलमो पढ़े थो पर उनजी दिलि घुटिजे थी। मुशरिकीन मक्का ईअं चवणु लॻा, ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ुर जे बदिले को ॿियो क़ुर आणियो, या तिन में का तरमीम कयो। क़ुल मा यकूनु ली अन उबद्दिलहु मिन तिलकाइ नफ्सी इन अत्तबिउ इल्ला मा यूहा इलैया इन्नी। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तू चओ, मा यकूनु ली अन उबद्दिलहु मिन तिलकाइ नफ्सी, मुंहिंजे शान जे लाइक़ कोन्हे, न को मूंखे इख्तियार आहे, न को मूंखे इजाज़त आहे त आऊं हिन अल्लाह जे दीन में, अल्लाह जे कलाम में, अल्लाह जे आइन में, अल्लाह जे दस्तूर में पंहिंजे तरफ़ां का तब्दीली करियां। इन अत्तबिउ इल्ला मा यूहा इलैया, आऊं त उन शइ जो ताबेदार आहियां जेका अल्लाह ताला ॿुॾे वही कई आहे। माना आऊं पाण इन शइ जो पाबंद आहियां। मूंखे को बि इख्तियार कोन्हे जो हिन अल्लाह जे कलाम में, अल्लाह जी वहीअ में, अल्लाह जे आइन में, दस्तूर में, दीन में पंहिंजे तरफ़ां का तब्दीली करियां। हिन दीन में तब्दीली करणु, हिन दीन में तरमीम हक़ मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कोन्हे। मूंखे ॿुधायो त कंहिं ॿिए खे आहे? कंहिंखे ॿुधायो त हक़ कोन्हे। इहो हक़ अल्लाह अकेले जो आहे।
वो अल्लाह है जो पंहिंजे दीन में तब्दीली करे। इन दीन के मुकम्मल करे अल्लाह ताला क़यामत जे ॾींहं ते दीन में एडिशन जा दरवाज़ा, तरमीम जा दरवाज़ा, तब्दीली जा दरवाज़ा अल्लाह ताला बंदि करे छॾे। हाणे दीन उहो ई रहंदो जेको उन ॾींहुं मुकम्मल थी वियो। इन दीन में ज़रे बराबर का कमी कोन कई वेंदी, इन दीन में ज़रे बराबर का ज़्यादती कोन कई वेंदी। अॼु माण्हुनि ख़बर न आहे दीन में केतिरियूं शयूं वधाए अचनि। त जनाब उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हुमा इहो पैगाम ॾिनो असांखे भई हिकिड़े पासे ॻाल्हि केॾी वॾी शख़्सियत जी छो न हुजे, ॿिए पासे ॻाल्हि कंहिंजी हुजे प्यारे पैगम्बर जी हुजे, हर कंहिंजी ॻाल्हि खे छॾे सघिजे थो, रद्द करे सघिजे थो, मगर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि खे रद्द नथो करे सघे। ऐं इहो ई उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हुमा बैतुल्लाह में वेठा। इहो ई हज जो मौसम आहे। सही बुखारी, इब्न हिब्बान, मुस्नद अहमद अंदरि रिवायत मौजूदु आहे। वेठा हिकिड़ो माण्हू आयो इराक जो, अची अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हुमा खां सुवाल करे थो, अब्दुल्ला भला ॾियो ख़बर, जेकॾहिं को माण्हू इहराम जी हालत में, हिकु रिवायत में लफ़्ज़नि त मक्खी मारे विझे, ॿी रिवायत में लफ़्ज़नि त मच्छर मारे विझे, उनजो कफ़ारो छा आहे? ॾिसो त इहराम जो हिकु तक़द्दुस आहे, उनमें तव्हां शिकार नथा करे सघो, कंहिं शइ खे क़तल नथा करे सघो, पंहिंजे जिस्म जो वार बि नथा पटे सघो। हाणे माण्हू हिकिड़ो सुवाल थो करे त अब्दुल्ला जेकॾहिं इहराम जी हालत में को माण्हू मक्खी खे क़तल करे विझे या मच्छर खे मारे विझे, उनजो कफ़ारो छा आहे? जनाब अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु ताला अन्हुमा उन माण्हू खां पुछा कनि था, मिन ऐन अंत, ॾे ख़बर तूं आहीं किथां जो? चवे थो अना मिन अहलिल इराक, चए तो इराकी आहियां। किथां जो आहियां? इराक जो। जनाब अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु ताला अन्हुमा खे अहले बैत सां केतिरी मोहबत आहे। ॾिसो माण्हू चवनि था त अहले बैत सहाबा जो पाण में सुलह कोन हुयो, अदावतूं हुयूं, बुग़्ज़ हुयो, दुश्मनियूं हुयूं। हक़ीक़त पुछो त इहो काइनात में सभ खां वॾो ब्लंडर आहे, कूड़ आहे। अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु ताला अन्हुमा जॾहिं माण्हू चवे थो इराकी आहियां, अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु ताला अन्हुमा खे वाक़ई करबला यादि हो। उन जो दर्द अञा अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु ताला अन्हुमा जी दिलि में बिल्कुलु ताज़ो आहे। पाण चऊं उन्ज़ुर इला हाज़र रजुल, चइने माण्हू खे ॾिसो त सही, यसअलुनी अन दमिल बऊज़ वक़द क़तलू इब्न बिन्त रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। माण्हू खे ॾिसो मूंखां पुछा थो करे पैगम्बर सलात व सलाम जे ॾोहिटे हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु खे ज़ालिमनि इन्हनि शहीद करे छॾियो, तॾहिं त मूंखां कोन पुछो। ऐं पाण फरमाए थो त मुंहिंजे कननि ॿुधो, प्यारे पैगम्बर सलात व सलाम के पाण फरमायो, अल हसन वल हुसैन हुमा रैहानय फि दुनिया। पाण फरमायो त हसन हुसैन ॿई दुनिया जे अंदरि मुंहिंजा गुल आहिनि, मुंहिंजो ख़ुशबू आहिनि। इन्हनि गुलनि खे त ज़ालिमनि मसले छॾियो, फिसले छॾियो, मूंखां पुछा कोन कयो। अॼु मच्छर जे क़त्ल जो कफ़ारो मूंखां था पुछा। माना दुनिया खे इहो पैगाम ॾिनऊं, दुनिया खे ॿुधाए छॾियूं त हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जा क़ातिल केरु? हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जा क़ातिल कूफी, हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जा क़ातिल केरु? इराकी। अॼु मुस्लमान विढ़िया पिया आहिनि। अल्लाह रहम करे वाक़ई करबला ते मुस्लमान सियासत पिया कनि, को कहिड़े गिरोह में, को कहिड़े गिरोह में, को कंहिंखे हुसैन रज़ी अल्लाह ताला जो क़ातिल करार कयो, कंहिंखे ॿियो क़ातिल करार ॾे। पर सहाबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जेकॾहिं क़ातिल करार ॾिनो आहे, कंहिंखे क़ातिल करार ॾिनो आहे, इहो क़ातिल करार ॾिनो कूफियनि खे। ऐं कूफो फितननि जी सरज़मीन, इराक फितननि जी सरज़मीन। मुस्नद अहमद जी रिवायत, अल्लाह जे रसूल छा कयो? दुआ घुरियो, अल्लाहुम्मा बारिक लना फी मक्कतिना, अल्लाहुम्मा बारिक लना फी मदीनतिना, अल्लाहुम्मा बारिक लना फी यमनिना, अल्लाहुम्मा बारिक लना फी शामिना। ए परवरदिगार मक्के में बरकतूं नाज़िल कर, ए परवरदिगार असांजे शहर मदीने में बरकतूं नाज़िल कर, ए परवरदिगार असांजे यमन में बरकतूं नाज़िल कर, ए परवरदिगार असांजे शाम में बरकतूं नाज़िल कर। को माण्हू चवे थो फी इराक ना या रसूल अल्लाह, ए अल्लाह जा रसूल असांजे इराक लाइ बि दुआ घुरियो। अल्लाह जे रसूल वरी साॻी दुआ कर, इराक जे लाइ दुआ कोन घुरियूं। वरी टियां दफ़ा माण्हू चवे थो अल्लाह जा रसूल असांजे इराक जे लाइ दुआ घुरियो। अल्लाह जे रसूल दुआ न घुरी। पाण फरमायो हुनाक ज़लाज़िल वल फतन वयतलो फीह करब शैतान। पाण फरमायो हिते ज़लज़ला ईंदा,
हिते फितना थींदा, हिते शैतान जो सिंह निकिरंदो, माना हितां शैतानी लश्कर निकिरंदा। ऐं तव्हां ॾिसो इराक जी तारीख़, कूफे जी तारीख़ ज़ुल्म ऐं सितम सां भरी पई आहे। अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जा कातिल केरु? कूफी। हसन रज़ी अल्लाह ताला जे कातिल केरु? कूफी। उस्मान बिन अफ़ान रज़ी अल्लाह ताला अन्हु जा कातिल केरु? उहे बि कूफे ऐं बसरे जा माण्हू यानी इराकी हुया। ऐं जेतिरा फितना पैदा थिया, तक़दीर जा इनकारी किथां पैदा थिया? इहे बि कूफे मां। जहमिया किथां पैदा थिया? इहे बि कूफे मां। मुतज़िला किथां पैदा थिया? इहे बि कूफे मां। खारजी किथां जा हुआ? इहे बि कूफे जा। इहे सभु जा सबब। ऐं जनाब उम्मे सलमा रज़ी अल्लाह ताला ना प्यारे पैगंबर जी घरवारी, असां मोमिननि जी अम्मा, असां मुसलमाननि जी अम्मा उम्मे सलमा रज़ी अल्लाह ताला ना, मुस्नद अहमद में रिवायत मौजूद आहे, सुनन अबी दाऊद में मौजूद आहे, इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह जी किताब फज़ाइल सहाब में मौजूद आहे, मुजमुल कबीर तबरानी में रिवायत मौजूद आहे। जॾहिं अम्मा सलमा रज़ी अल्लाह ताला अन्हा खे हुसैन रज़ी अल्लाह ताला जी शहादत जी ख़बर पहुचे थी, छा थी चवे? लानत अहल इराक, इराकनि जे मथां लानत करण लॻी ऐं चवण लॻी त क़तल ते हुसैन के इन्हनि इराकनि ज़ालिमनि शहीद कयो आहे, अल्लाह इन्हनि खे बर्बाद करे, गर्रूहु लअनहुमुल्लाह, इन हुसैन रज़ी अल्लाह ताला सां धोखो कयो आहे, अल्लाह ताला जो इन्हनि जे मथां लानत हुजे। त जनाब अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हुमा माण्हुनि खे इहो पैगाम ॾिनो, ए दुनिया वारो, हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जे जेकॾहिं कातिलनि जा पेरा तव्हांखे गुज़रान, इहे कूफी आहिनि। बस माण्हू सहाबा खे कातिल चवनि था, सहाबा जी औलाद खे कातिल चवनि था। बस माण्हू चवनि था सॼो जेको प्रोग्राम नऊज़ बिल्लाह अमीर माविया रज़ी अल्लाह ताला ठाहियो, हालांकि इहा ॻाल्हि वॾे में वॾो ब्लंडर आहे दुनिया जो। जेके हक़ीक़ी कातिल हुए लिकाया वञनि था। अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हुमा इहो ई बैतुल्लाह सां वॾी मोहबत, अल्लाह जे घर सां नंढे हूंदे खां मोहबत, वॾी उमिरि थी वई मगर मोहबत क़ाइमु आहे। पाण वेठा आहिनि बैतुल्लाह में, हिकिड़ो माण्हू अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हुमा वटि अचे थो, चए थो अब्दुल्लाह, ॿिया रिवायतनि में चए थो माण्हू को यमन खां आयो हो। हाणे यमन खां आयो आहे ऐं छा थो चवे? अब्दुल्लाह, मुंहिंजी ॿुढड़ी अम्मा आहे, यमन खां आऊं आयो आहियां, उनखे पंहिंजे कुल्हे ते खणी, पंहिंजे पुठनि ते खणी, ऐं मूं हुनखे हज करायो आहे, बैतुल्लाह जो तवाफ़ करायो आहे, पंहिंजे पुठनि ते खणी करे। ऐं उहो माण्हू जॾहिं बैतुल्लाह जो तवाफ़ कराए पियो न पंहिंजी माउ खे, उते कुझु अल्फाज़ चवे थो, पंहिंजी माउ जो ताबे कयल उठ आहियां, पंहिंजी माउ जो ताबे कयल उठ आहियां, मोहर लॻल उठ आहियां। इहे लफ़्ज़ चवे पियो पंहिंजी अम्मा खे, जेको बैतुल्लाह जो तवाफ़ करे, बैतुल्लाह तवाफ़ कराए। अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हुमा वटि अचे थो, चए थो मुंहिंजी अम्मा खे मूं पंहिंजे पुठनि ते, पंहिंजे कुल्हनि ते खणी करे हज करायो आहे, एतिरो तवील सफ़र करे ऐं हिते पहुतो आहियां, छा मां पंहिंजी अम्मा जो हक़ अदा करे छॾियो? सुवाल कहिड़ो आहे, छा मूं पंहिंजी माउ जो हक़ अदा करे छॾियो? जनाब अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हुमा जी अज़मत तां कुर्बान वञा, पाण फरमायूं ला तो पंहिंजी माउ जो हक़ अदा नाहे कयो, वला बिज़फ़रतुन वाहिद, पर जॾहिं उन्हनि सूरनि में जेको हिकु हिकु थधो साह पियो खनि दर्द वारो, उन हिकु थधे साह जो बि हक़ अदा कोन कयो। अंदाज़ो लॻायो यार, हक़ अदा माउ जो थींदो, हक़ अदा पीउ जो थींदो, मुंहिंजा अदा नथो थी सघे। पर अॼु असां मुस्लमान, असांजा नौजवान, अल्लाह रहम करे, उन्हनि जी बदकिस्मतीअ जो आलम छा आहे? माउ ऐं पीउ खे अल्लाह रहम करे नाराज़ कनि था। माउ पीउ खे अल्लाह रहम करे बाक़ाइदा ब्लैकमेल कयो वञे थो। यार कई असां अहिड़ा पीउ ॾिठा, कई अहिड़ियूं असां अल्लाह रहम करे माइरूं ॾिठूं। माल ऐं दौलत जी कमी कोन्हे, दुनिया जे ज़ाहिरी जेके वसाइल आहिनि, जेके दुनिया जी ख़ुशी जा ज़ाहिरी ज़राए आहिनि, उनजी का बि कमी कोन्हे। बंगलो पाहे, गाॾी पाहे, बैंक बैलेंस पाहे, ज़मींदारी पाहे, सभु कुझु आहे, पर हिन दिलि में सुकून कोन्हे, मुंहिंजो औलाद मुंहिंजो चयो कोन थो वञे, मुंहिंजी न्याणी मुंहिंजो चयो कोन थी वञे। ऐं हींअर तव्हां ॾिसो पिया, अल्लाह रहम करे कई चरा पीअरनि जो कोर्ट में अल्लाह रहम करे पटका धूड़ पिया थियनि। छोकिरी ॿिए सां निकिरी वई, अदालत में पेशी अथई, पीउ खे पीउ मञण जे लाइ तयारु कोन्हे,
उनके पट के धूड़ के जो इज्जत के धूड़ में मिलाइंदे अल्लाह रहम करे देर कोन थी करे। ऐं कई नौजवान असां अहिड़ा ॾिठा अल्लाह रहम करे पीउ चए थो भाई हितां शादी कर, पुटु चवंदो हितां शादी कंदुसि। पीउ जे अखियुनि में ॻोढ़ा, माउ जे अखियुनि में ॻोढ़ा, इन जहिड़ो ॿियो को बदबख़्त कोन्हे। इमाम काइनात मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनाब मुआज़ बिन जबल रज़ी अल्लाह तआला अन्हु के, जनाब अबू ज़र ग़िफ़ारी रज़ी अल्लाह तआला अन्हु के, उम्मे हानी रज़ी अल्लाह तआला अन्हा के सभिनी के इहा वसियत कई। उन हदीस जा लफ़्ज़नि ला तउक्कन वालिदैक व इन अमराक अन तख़रुज मिन अहलिक व मालिक, तई माउ ऐं पीउ जी कॾहिं बि नाफ़रमानी न कजांइ। जेकॾहिं तुंहिंजा माउ ऐं पीउ तोखे इहो हुकुम कनि त उन्हनि जे घर मां निकिरी वञु, उन जे अहल खां जुदा थी वञु ऐं उन जे माल खां जुदा थी वञु, इहो सभु कुझु बर्दाश्त करे वञा, इहो सितम बर्दाश्त करे वञा, इहो ज़ुल्म बर्दाश्त करे वञा, पर माउ ऐं पीउ जी कॾहिं बि नाफ़रमानी न कजे। सुनन अबी दाऊद जी रिवायत आहे ऐं मुसन्नफ़ इब्न अबी शैबा जे अंदरि मौजूदु आहे। हिकिड़ो माण्हू अल्लाह जे रसूल वटि शिकायत खणी आयो, ए अल्लाह जे रसूल, इन अबी ग़सबनी माली, मुंहिंजो पीउ मुंहिंजो माल ग़सब करे वियो आहे, कमायो मूं महिनत कई, मुंहिंजो पीउ से मूंखां खसे वियो आहे। इहो कंहिं वटि फ़रियाद खणी आयो आहे, कंहिंजी बारगाह में मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अदालत में फ़रियाद खणी आयो आहे। अल्लाह जे रसूल छा फ़रमायो? पाण फ़रमायूं अंत व मालुक ले अबीक, जे तूं बि तुंहिंजे पीउ जो ऐं तुंहिंजो माल जेको तुंहिंजी कमाई आहे तुंहिंजे पीउ जा प्यारे पैगम्बर उनजी फ़रियाद कोन ॿुधी। इहो चवंदे असीं ॿुधूं था यार मुंहिंजो पीउ मूंखे कुझु ॾे कोन थो, एॾी मिल्कियत आहे, हीअं थी वियो हूअं थी वियो, अल्लाह रहम करे। पर जेकॾहिं अल्लाह रहम करे असां ऐं तव्हांजी कमाई ते असां ऐं तव्हांजो पीउ ग़सब करे वञे, असां खां खसे वञे, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अदालत में, अल्लाह जी अदालत में, शरीयत जी अदालत में इहो फ़ैसिलो आहे त तूं बि तुंहिंजे पीउ जो ऐं तुंहिंजी कमाई बि तुंहिंजे पीउ जा, तुंहिंजो को बि हक़ कोन्हे जो पीउ जे ख़िलाफ़ तूं फ़रियाद कर। अल्लाह जे रसूल वटि हिकिड़ो माण्हू आयो, इमाम बुखारी जो किताब आहे अल अदबुल मुफ़रद, सही सनद सां रिवायत मौजूदु आहे। उहो माण्हू चवे थो अल्लाह जा रसूल, इस्लाम अची क़बूल कई, मुस्लमान थियो ऐं चयो त अल्लाह जा रसूल मूं तव्हांजी बेत कई आहे, पर मुंहिंजा माउ ऐं पीउ आऊं रोअंदो छॾे आयो आहे, ॿई रोअनि पिया, उन्हनि जे अखियुनि में ॻोढ़ा हुया, आउं मुस्लमान थियो आहियां। उहे आहिनि बि अञा काफ़िर, मुस्लमान बि कोन थिया आहिनि, उन्हनि जे अखियुनि में ॻोढ़ा, उहे रोअनि पिया। प्यारे पैगम्बर छा फ़रमायो? इर्ज फ़अज़हिकुहुमा कमा अबक़ैतहुमा, ते वापसि वञ ऐं पंहिंजे माउ ऐं पीउ खे खिला जीअं तूं हुनखे रुआरियो आहे। माना जेकॾहिं माउ ऐं पीउ मुस्लमान न पहुचनि तॾहिं बि इस्लाम उहो दीन आहे जेको माउ ऐं पीउ जे अखियुनि में ॻोढ़ा बर्दाश्त नथो करे। अॼु यार माउ ऐं पीउ खे राज़ कर। अल्लाह ताला क़ुरान करीम में जिते जिते पंहिंजे हक़ जी ॻाल्हि कई आहे न, अल्लाह जो हक़ कहिड़ो आहे त हिकिड़े अल्लाह जी इबादत कई वञे, अल्लाह सां गॾु कंहिं ॿिए खे शरीक न कयो वञे, इहो अल्लाह जो हक़ आहे न। अल्लाह ताला क़ुरान करीम जे मुतअद्दिद मक़ामात ते इन शइ जो तज़किरो कयो आहे। जिते अल्लाह ताला पंहिंजे हक़ जो ज़िक्र कयो आहे उते अल्लाह ताला माउ ऐं पीउ सां हुस्न सलूक जो बि अल्लाह ताला असां ऐं तव्हांखे ताक़ीद कई आहे। वइज़ा अख़ज़ना मीसाक़ बनी इसराईल ला तअबुदून इल्लल्लाह व बिल वालिदैनि इहसाना, जे बनी इसराईल खां असां इहो ई मीसाक़ वरितो, इहो अहद वरितो, हिकिड़े अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिंजी पूॼा न कजो, व बिल वालिदैनि इहसाना, माउ पीउ सां भलाई कजो। ऐं सूरत निसा में फरमाए तवाबुदुल्लाह वला तुशरिकू बिही शैया, जे हिकिड़े अल्लाह जी इबादत करियो, उन सां कंहिं ॿिए खे शरीक न कयो। व बिल वालिदैनि इहसाना, माउ ऐं पीउ सां हुस्न सलूक कयो। ऐं सूरतुल अनाम में फरमाए कुल तालौ अतलु मा हर्रम रब्बुकुम अलैकुम अल्ला तुशरिकू बिही शैअन व बिल वालिदैनि इहसाना, अचो तव्हांखे उहा ॻाल्हि पढ़ी ॿुधायां जेका अल्लाह तव्हांजे रब तव्हांजे मथां हराम कई आहे, अल्लाह सां गॾु कंहिंखे बि शरीक न कजो। वबिल ऐं सूरह बनी इसराईल में फरमाए वक़ज़ा रब्बुका अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना,
जे तव्हांजे रब जो हुक्मनामो जारी कयो आहे, फ़ैसिलो करे छॾियो आहे, ला तअबुदू इल्ला इया, त अल्लाह खां सवाइ कंहिंजी इबादत न कजो, वबिल वालिदैन इहसाना, माउ पीउ सां भलाई कंदा रहजो, इम्मा यबलुगन्न इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़्फिन वला तनहरुहुमा वकुल लहुमा क़ौलन करीमा। चई जेकॾहिं तव्हांजा माउ ऐं पीउ ॿई या उन्हनि मां को हिकिड़ो पीढ़ी खे पहुची वञे, पोइ उन्हनि खे झिड़कजो बि न, उन्हनि खे उफ़ बि न चइजो, बल्कि उन्हनि खे तमामु प्यारे अंदाज़ में गुफ़्तगू कजो। हाणे हिते अलाह ताला ख़ासि पीढ़ी जो तज़कुरो कयो आहे। मसला छेड़ी तॾहिं था, ॿार नंढड़ो आहे, माउ पीउ जवाननि ते मसइलो ई कोन्हे, पर जॾहिं वीचारो पीउ थी वियो न पोढ़ो, हाणे हुनखे बीमारी थी वई, हुनखे बेचैनी आहे, अकुल ऐं शऊर में फतूर अची वियो, ऐं ब्लड प्रेशर केॾी महिल हाई केॾी महिल लो, हाणे अकुल बि घटि पियो कमु करे, पोइ जाइज़ नाजाइज़ खट ते वेठो वीचारो चवंदो, औलाद खे ॾुखी थी लॻे कि पोढ़ा तो माजी फाथा आहिनि, न को मरी थो न को मजूरो छॾे, पोइ मसइला था पैदा थियनि। उन करे अलाह ताला हिते ख़ासि ज़िक्र कंहिंजो कयो पीढ़ी जो, जे तव्हांजा माउ ऐं पीउ ॿई इन्हनि मां को हिकिड़ो जॾहिं पोढ़ो थी वञे न, उनखे झिड़कजो बि न, उनखे उफ़ बि न चइजो, ला तकुल लहुमा उफ़्फिन वला तनहरुहुमा। पहिरीं अलाह ताला उफ़ जो तज़किरो कयो आहे। ऐं हिकिड़ी ॻाल्हि हिते कंदो आहे, ॾिसो त अलाह फरमाए थो ज़बान ते पंहिंजी जॻह ते उफ़ जे लाइ ज़बान खे हरकत कोन थी अचे, उफ़ सिर्फ़ु चपनि सां अदा थिए थो, माना चपनि खे हरकत न ॾिजो। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, ये मौज़ू तो काफ़ी तवील है, ॿिया बि काफ़ी वाक़ियात आहिनि, पर इख़्तिसार सां जेको तव्हांजे साम्हूं बयानु कयो ऐं तव्हां ॿुधो, अल्लाह रब्बुल आलमीन मूंखे ऐं तव्हां सभिनी खे इन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वाक़ूलु क़ौली हाज़ा अस्तग़फ़िरुल्लाह ली व लकुम व लिस्साइरिल मुस्लिमीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।